मुझा मुअज़्ज़ज़ मोहतरम ऐं मुकर्रम मुजाहिद ऐं मुवाहिद भाइरो दोस्तों ऐं बुज़ुर्गो, अॼु जी असांजी तक़रीर जो मौज़ू आहे ॿिनि शयुनि खे पाक रखणु। हिकिड़ो आहे जिस्म खे पाक रखणु, ॿियो आहे मालो दौलत खे पाक रखणु। हर एक इंसान जी तमन्ना है त मां अल्लाह जो महबूब बानो थी वञा, अल्लाह साईं मूंसां मुहब्बत करे, अल्लाह जे बरगुज़ीदा बाननि में मुंहिंजो नालो बि शामिल हुजे। हर एक इंसान जी इहा चाहत ऐं तमन्ना हूंदी आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त इन्नल्लाह युहिब्बुत तव्वाबीन व युहिब्बुल मुतत्तहिरीन, बेशक अल्लाह तौबा करण वारनि सां मुहब्बत करे थो पियो, ऐं जेके पाकीज़गी हासिल कनि था पिया, पाक रहनि था, अल्लाह साईं उन्हनि सां बि मुहब्बत करे थो। पाकीज़गी पोइ जिस्म जी हुजे, पाकीज़गी पोइ कपिड़नि जी हुजे, पाकीज़गी मालो दौलत जी हुजे, जेका भी पाकीज़गी माण्हू हासिल करे थो, अल्लाह तबारक व तआला जो महबूब बानो बणिजी थो वञे। ऐं मोमिन जो शिआर आहे त हू कॾहिं बि पंहिंजो पाण खे पलीत हुजण जी हालत में पसंदि कोन कंदो आहे। मोमिन हमेशह जॾहिं पाक थींदो आहे त पंहिंजे पाण ते हुनखे रहम ईंदो आहे, जिस्म में सुकून महसूस थींदो आहे, राहत महसूस थींदी अथसि। इहो मोमिन जे अंदर जी कैफ़ियत हूंदी आहे। ऐं जॾहिं पलीताई ग़ालिब अची वेंदी आहे, नापाकी ग़ालिब अची वेंदी आहे, त पोइ चिड़चिड़ोपन अची वेंदो आहे जिस्म में, नागवारी महसूस थींदी आहे त बसि जल्दी पाक थियां त भई हिन मां जान छॾायां पंहिंजी। मोमिन जो शिआर आहे, हू पाकाई खे पसंदि करे थो। अल्लाह तबारक व तआला पोइ अहिड़े बाने सां मुहब्बत बि करे थो जेको पाकी खे पसंदि करे थो। पोइ नापाकियूं जेके आहिनि ॿिनि क़िस्मनि जूं आहिनि, नंढी नापाकी, वॾी नापाकी, हदस असग़र, हदस अकबर। हिकिड़ी आहे नंढी नापाकी, हिकिड़ी आहे वॾी नापाकी। नंढी नापाकी छा आहे? बेवज़ू वारी हालत, या नंढी नापाकी आहे। वॾी नापाकी छा आहे? एहतिलाम वारी हालत, तड़ वारी हालत, गुस्ल वारी हालत, या वॾी नापाकी आहे। नंढी नापाकी खां बि महफ़ूज़ रहणु घुरिजे, वॾी नापाकी खां बि महफ़ूज़ रहणु घुरिजे। जीअं ई इहे नापाकियूं तारी थी वञनि, इन्हनि खे ज़ाइल करण जी कोशिशि कजे। नंढी नापाकी बेवज़ूई वारी हालत, हर हाल में वज़ू करणु घुरिजे ऐं वज़ू में रहणु घुरिजे। जॾहिं अल्लाह जो बानो वज़ू करे थो पियो ऐं वज़ू खां बाद वारी दुआ पढ़े थो पियो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, इन अल्लाह जे बाने जे लाइ अल्लाह साईं जन्नत जा 8 ई दरवाज़ा खोलणु फरमाए थो। ऐं जेको हर वक़्तु वज़ू में हूंदो, उनजी छा शान हूंदो। इन करे नंढी नापाकी खां बि महफ़ूज़ रहणु, या उहा तारी थी वञे त उनखे ज़ाइल करण जी हर वक़्तु कोशिशि में लॻो रहे माण्हू। वज़ू टुटे वज़ू कजे, वज़ू टुटे वज़ू कजे। ज़रूरी न आहे त निमाज़ पढ़िजे त पोइ वज़ू कजे, तिलावत कजे त पोइ वज़ू कजे, न। ईअं माण्हू मामूल जी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे, पोइ बि वज़ू टुटे त वज़ू करे छॾिजे। इहा नंढी नापाकी आहे, इनखे बि ख़तमु करणु घुरिजे। हर वक़्तु माण्हू पाक रहे, बेवज़ूई वारी हालत। ॿी आहे वॾी नापाकी, हदस अकबर, गुस्ल वारी हालत, तड़ वारी हालत, जनाबत वारी हालत। इन खां त माण्हू लम्हा भर बि इहा तारी थिए त लम्हा भर बि माण्हू इंतज़ारु न करे, जल्दी गुस्ल करे वठे। पहिरियों दर्जो ई इहो आहे, जीअं ई गुस्ल वारी कैफ़ियत तारी थी वञे, ओड़ी महिल विझी छॾिजे बसि। इहो सालिहीन जो शिआर आहे, अल्लाह जे नेकबाननि जो शिआर आहे।
गुस्ल पियो ना है या इहा हालत तारी थी ना है, बस बेचैनी हूंदी त इनखे ज़ाइल कयां ऐं विझां। इन जो जल्दी 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 लहण जी कोशिशि कजे। नौजवान एतिरा गाफ़िल हूंदा आहिनि, एतिरा गाफ़िल हूंदा आहिनि, सॼो ॾींहुं पिया हलंदा आहिनि तड़ जी हालत में, फ़िक्र ई कोन हूंदो अथनि। इन 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 हालत खां महफ़ूज़ रहणु घुरिजे। पंहिंजो पाण खे जल्दी जीअं गुस्ल तारी थी वञे उन खां ज़ाइल कजे उनखे ऐं गुस्ल करे वठिजे। उनजो तरीक़ेकार छा आहे? सभ खां पहिरीं गुस्ल खाने में दाख़िल थियण महिल दुआ पढ़िजे। ॿाहिरि दुआ पढ़ी पोइ अंदरि माण्हू वञे। दुआ छा पढ़े? अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिनल ख़ुबुथि वल ख़बाइथ। इहा दुआ पढ़ी करे पोइ माण्हू अंदरि दाख़िल थिए। पेशाब पाखाने लाइ वञे थो त बि इहा दुआ पढ़णी आहे, विझण लाइ वञे थो त बि इहा दुआ पढ़णी आहे, ॿिन्ही जे लाइ इहा दुआ। हिकिड़ी हदीस मुबारक में अचे थो, ॿी हदीस मुबारक में अचे थो बिस्मिल्लाह अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिनल ख़ुबुथि वल ख़बाइथ। बिस्मिल्लाह जा लफ़्ज़ अचनि था। इहा दुआ पढ़ी ॿाहिरि ज़बान सां पढ़ी करे पोइ माण्हू अंदरि दाख़िल थिए। इहा गुस्ल खानो का इज़त ऐं एहतराम वारी जॻह कोन्हे, लिहाज़ा हुन में दाख़िल थियण महिल पहिरियां खाॿो पेर अंदरि दाख़िल कबो। मस्जिद में या घर में दाख़िल थिजे त पहिरियां साॼो पेर दाख़िल कजे पोइ खाॿो पेर, पर गुस्ल खाने बाथरूम वग़ैरह में माण्हू दाख़िल थिए थो त पहिरियां खाॿो अंदरि दाख़िल कबो पोइ साॼो अंदरि दाख़िल कबो। पर जेकॾहिं माण्हू दाख़िल थी वियो ऐं दुआ न पढ़ी अथई, विसरियसि ॿाहिरि पढ़णु, अंदरि पढ़े पर पोइ ज़बान सां न पढ़े, दिलि ई दिलि में पढ़ी छॾे। छोकरि इहा अहिड़ी जॻह आहे जो हिते अलाह जो नालो वठणु अल्लाह तबारक व तआला जी शान जे ख़िलाफ़ु आहे, लिहाज़ा दिलि में वठी सघिजे थो। पोइ इहा दुआ दिलि में पढ़बी, ज़बान सां न पढ़बी। बिस्मिल्लाह अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिनल ख़ुबुथि वल ख़बाइथ। कोशिशि कजे त अहिड़ी जॻह ते गुस्ल कजे जंहिंखे 4 दीवारूं बि हुजनि, मथां छत बि हुजे। 4 दीवारूं बि हुजनि, मथां छत बि हुजे। पोइ बिल्कुलु जेकॾहिं नंगो थी करे बि गुस्ल कंदो पोइ मूंखे एब जी ॻाल्हि कोन्हे। पर जेकॾहिं 4 दीवारूं हुजनि, छत न हुजे, सिर्फ़ु हिकिड़ी, ऐं उन में माण्हू नंगो थी करे जेकॾहिं गुस्ल करे थो त शरीयत मुताबिक़ इन माण्हू जी शहादत ऐं गवाही क़बूल कोन्हे। इहो माण्हू कोर्ट में हाज़िर थिए ऐं पोइ वरी गवाही ॾिए त इहो अहल न रहंदो इन ॻाल्हि जो त हू गवाही ॾेई सघे, माने इहा एब लॻी वेंदो हुनजे मथां, शहादत हुनजी किरी पवंदी, गवाही। ऐं जेकॾहिं अहिड़ी जॻह ते गुस्ल करे थो जिते 4 दीवारी कोन्हे त कम अज़ कम पंहिंजी सथर ढके, ओघड़ ढके। ओघड़ केतिरी आहे? दुन खां वठी गोॾे जे हेठि ताईं। इहो हिसो ढकणु फ़र्ज़ु आहे, लाज़मी आहे। जेकॾहिं न ढकींदो त गुनाहगार थींदो। इहो तॾहिं जॾहिं 4 दीवारी न हुजे। माण्हू नहरुनि ते, वाटर ते, किथे बि गुस्ल करे थो पियो त उते हुनखे गोॾ वधणु घुरिजे ऐं गोॾ एतिरी हुजे जो दुन खां वठी गोॾे खे हेठि ताईं इहो सॼो ढकियलु हुजे। अच्छा, गुस्ल खाने में सभ खां पहिरीं जिथे पलीती लॻल आहे उनखे साफ़ु कबो। साफ़ु करे पलीती खे इस्तंजो कबो। इस्तंजे खां फ़ारिग़ थी करे पोइ पहिरियां पंहिंजा हथ धोइबा। हथ सुठे नमूने सां साबुण सां धोई करे उन्हनि खे पाक कबो। उनखे पाक करण खां बाद में गुस्ल जा हाणे 2 तरीक़ा आहिनि। हिकिड़ो तरीक़ो इहो आहे त सिर्फ़ु फ़राइज़ अदा कजनि। नंबर 1 फ़र्ज़ गुरड़ी करणु, नंबर 2 नक में पाणी विझणु, नंबर 3 सॼे जिस्म ते पाणी वहाइणु। हिकिड़ो तरीक़ो इहो आहे। ॿियो तरीक़ो इहो आहे त सभ खां पहिरीं वुज़ू कजे, जीअं वुज़ू कबो आहे नमाज़ जे लाइ। पोइ उन में गरारा बि करे छॾजनि, गॾो गॾु सुठे नमूने सां गुरड़ी बि करे छॾिजे, सुठे नमूने नक में पाणी विझी छॾिजे ऐं वुज़ू सॼो करे पोइ आख़िर में सॼे जिस्म ते पाणी वहाइजे। ॿियो तरीक़ो इहो आहे। पहिरें तरीक़े सां गुस्ल थी वेंदो, ॿिए तरीक़े सां गुस्ल सां गॾो गॾु वुज़ू बि थी वेंदो। ऐं मूं अर्ज़ु कयो त मोमिन खे घुरिजे त नंढी पलीती खां बि महफ़ूज़ रहे, वॾी पलीती खे बि महफ़ूज़ रहे। नंढी पलीती आहे त बेवुज़ूई वारी हालत, वॾी पलीती आहे जो गुस्ल वारी हालत, तड़ वारी हालत। ईमान वारो
बेवुज़ूई वारी हालत खां बि महफ़ूज़ रहे थो पियो ऐं हर वक़्तु वुज़ू में रहे थो पियो ऐं तड़ वारी हालत खे त हूअं ई जीअं थिए थो तीअं माण्हू फ़र्क़ु थियण जी कोशिशि करे थो। गुरड़ी करण महिल सुठे नमूने सां ग़रारा बि कबा। नक में पाणी विझण महिल मथे नक ताईं मज़बूत हॾी जेका नरम हॾी खां ई मिलियल आहे एसि ताईं पाणी मथे चाढ़िबो ऐं पोइ सॼे जिस्म ते पाणी वहाइबो ऐं हिकिड़े वार बराबरि बि जॻह सुकल रहिजी वई त तड़ न लहंदो, गुस्ल पूरो न थींदो। इन करे इन में एहतियात करणु घुरिजे। जेॾी महिल माण्हू पाणी वहाए त सॼे जिस्म ते हथु घुमाए, जेकॾहिं किथे सुकल हूंदो त उते हथु लॻी वेंदो त आलो थी वेंदो। सॼे जिस्म ते पाणी वहाइण जे गॾु गॾु हथु बि घुमाईंदो अचे। गुस्ल थी वञे, हाणे ॿाहिरि निकिरबो। ॿाहिरि निकिरी करे दुआ पढ़बी। पहिरियां साॼो पेर ॿाहिरि कढिबो, पोइ खाॿो पेर ॿाहिरि कढिबो। बाथरूम मां गुस्ल खाने मां पहिरियां साॼो पेर ॿाहिरि कढिबो, पोइ खाॿो पेर ॿाहिरि कढिबो। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अज़हब अन्निल अज़ा वआफ़ानी, हिकिड़ी दुआ ई आहे। ॿी दुआ सिर्फ़ु ईअं पढ़िजे गुफ़रानक, ये ॿ लफ़्ज़ आहिनि, गुफ़रानक। इहो एतिरो पढ़ी जॾहिं तब काफ़ी आहे, या त पोइ पूरी दुआ पढ़े अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अज़हब अन्निल अज़ा वआफ़ानी। इहा दुआ पढ़ी तब सही आहे, या ॿई दुआऊं पढ़े थो तब सुठी ॻाल्हि आहे, सुन्नत अदा थी वेंदी। ॿाहिरि निकिरण खां बाद में हाणे तव्हां ॻाल्हाए बि सघो था। जेकॾहिं कुझु ज़िक्र विक्र करिणो आहे त ज़िक्र फ़िक्र बि करे सघो था। का तिलावत करणी आहे त ॿाहिरि निकिरी करे तिलावत बि करे सघो था। जेसि ताईं तव्हां बाथरूम में आहियो उन में न ॻाल्हाइण जी इजाज़त आहे, न कुझु ज़िक्र फ़िक्र करण जी इजाज़त आहे। असां ॾिठो आहे दोस्तनि खे कई दफ़ा बाथरूम में वेठा हूंदा, जीअं कॉल ईंदी न त फ़ोन अटेंड करे ॻाल्हाइणु शुरू करे छॾींदा। इहो ग़लति अमल आहे। बाथरूम में ॻाल्हाइबो न आहे। अगरचे माण्हू क़ुर नथो पढ़े, ज़िक्र फ़िक्र नथो करे, तिलावत नथो करे, पर ईअं ख़ैर जो ॻाल्हाइण बि जाइज़ कोन्हे, मकरूह आहे बाथरूम में ॻाल्हाइणु। इन करे इन ॻाल्हि जो एहतियात रखणु घुरिजे। फ़ोन अचे त माण्हू 2 मिंट हुनखे छॾे ॾिए, फ़ारिग थी करे आराम सां ॿाहिरि माण्हू ॻाल्हाए। वो गुस्ल जो तरीक़ो ॿुधायो, ख़ुलासे जे तौर ते जल्दी जल्दी वरी ॿुधायां। सभ खां पहिरीं ॿाहिरि गुस्ल खाने खां ॿाहिरि दुआ पढ़बी, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिनल ख़ुबुथि वल ख़बाइथ। खाॿो पेर दाख़िल कबो, पोइ साॼो पेर दाख़िल कबो। जेकॾहिं इहा दुआ पढ़णु विसरी वियो आहे, अंदरि वञी करे पोइ इहा दिलि में दुआ पढ़बी, ज़बान सां दुआ न पढ़बी। सभ खां पहिरीं जिते गंदगी लॻल हुजे उन गंदगी खे साफ़ु कबो, इस्तंजो कबो। इस्तंजे करण खां बाद में हथनि खे धोइबो। हथनि खे धोइण खां बाद में गुस्ल जा 2 तरीक़ा आहिनि। हिकिड़ो तरीक़ो इहो आहे त माण्हू सुठे नमूने सां गुरड़ी करे, ग़रारा करे, वरी नक में पाणी विझे ऐं सॼे जिस्म ते पाणी वहाए। ॿियो तरीक़ो इहो आहे त हथनि धोइण खां पोइ वज़ू करे छॾे, जीअं निमाज़ वारो वज़ू कबो आहे, उन में गॾो गॾु ग़रारा बि करे छॾे, सुठे नमूने सां नक में पाणी बि विझी छॾे। उन खां बाद में सॼे जिस्म ते पाणी वहाए। वार बराबरि बि शइ सुकल न रहे जिस्म में। जेकॾहिं सुकल हूंदी त गुस्ल न थींदो। इन खां फ़राग़त खां बाद में जीअं माण्हू ॿाहिरि निकिरे त पहिरियां खाॿो पेर ॿाहिरि कढे, साॼो पेर ॿाहिरि कढे, पोइ खाॿो पेर ॿाहिरि कढी करे दुआ पढ़े, अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अज़हब अन्निल अज़ा वआफ़ानी या गुफ़रानक। 2 दुआउनि मां जेका यादि हुजे उहा पढ़े, या 2 दुआऊं पढ़े त बि सही आहे। अल्लाह साईं महबूब रखे थो पियो उन्हनि खे जेके जिस्म खे बि पाक रखनि था ऐं पंहिंजे माल खे बि पाक रखनि था। वो जिस्म खे पाक रखण जा 2 तरीक़ा ॿुधाए छॾिया। हिकिड़ो आहे वुज़ू। नंढी पलीती हुजे त उनखे वुज़ू ज़ाइल करे छॾींदो, वॾी पलीती हुजे त उनखे गुस्ल ज़ाइल कंदो। टियों तरीक़ो बि आहे जंहिंखे तयम्मुम चयो वेंदो आहे। पाणी मौजूदु न हुजे, वुज़ू करणु घुरिजे त बि माण्हू तयम्मुम करे सघे थो। गुस्ल करिणो आहे त पाणी न आहे त बि माण्हू तयम्मुम करे सघे थो। तयम्मुम जे लाइ पाक मिट्टी हासिल कजे। हाणे पाक मिट्टी हासिल करण जा कई तरीक़ा आहिनि। हीउ दौर असांजो जदीद दौर आहे त मिट्टी आहे कोन, पोइ असां दीवार ते हथु लाहींदा आहियूं त डस्ट असांजे हथ में लॻंदी आहे। इहा मिट्टी आहे, इहा पाक आहे, इन सां माण्हू तयम्मुम करे सघे थो। या सोफ़े ते हथु हणंदासीं त हुन मां डस्ट उथंदी, इहा मिट्टी आहे, इहा पाक आहे, इन सां माण्हू तयम्मुम करे सघे थो।
या मिट्टी जेका सिर हुजे उहा खणी करे माण्हू घर में रखी सघे थो पियो। अलाराम करे जेकॾहिं अहिड़ो ई फुक़दान थी थो वञे पाणी जो त जेकॾहिं वुज़ू करिणो आहे या गुसुल करिणो आहे त वुज़ू जो नाइब बि तयम्मुम आहे, गुसुल जो नाइब बि तयम्मुम आहे। ऐं तयम्मुम हिकु दफ़ो कबो त गुसुल जी नियत सां कबो त गुसुल थी वेंदो, वुज़ू जी नियत सां कबो त वुज़ू थी वेंदो। उहो तयम्मुम कबो कीअं? पाक मिट्टी ते ॿई हथ ई हणिबा, जेकॾहिं दीवार ते हणजनि त बि सही आहे, जिते में थोरी डस्ट लॻे थी, या सोफ़े ते हणजनि त बि सही आहे। पोइ सभ खां पहिरीं उन्हनि खे हथ में हणी करे वरी हथनि खे छंडिबो, छंडे करे चहिरे सॼे जे मथां मुंहुं घुमाए छॾिबो। हिकिड़ो तरीक़ो इहो, हिकिड़ो फ़र्ज़ु इहो। ॿियो फ़र्ज़ु इहो आहे त ॿिन्ही ॿाहुनि जो मसा कबो। बसि मसा करण जो तरीक़ो इहो आहे त वरी हथ मिटी में हणी करे वरी उनखे छंडिबो, छंडे करे पोइ हीउ साॼो खाॿो हथु जेको आहे साॼे हथ जे पोयां खां 3 आङुरियूं टिनी आङुरियुनि जे पोयां रखणियूं आहिनि। शहादत वारी आङुरी छॾे ऐं आङूठो छॾे करे 3 आङुरियूं 3 आङुरियुनि जे पोयां रखी हेठि ताईं खणी वञिबो, हिनखे ठूठ ताईं। वरी साॼे हथ खे ईअं फेराइबो ऐं खाॿे हथ खे हुनजे मथां रखिबो। हाणे वरी हीअ आङुरियूं मथे करे छॾिबियूं, हथेली जेका आहे इहा बि लॻल हुजे, आङूठो बि लॻल हुजे, शहादत जी आङुर बि लॻल हुजे। इनखे ईअं खणी अचिबो, पोइ हिन साॼे हथ जी शहादत जी आङुरी ऐं आङूठे जे हीअं दरमियान मां हीअं मथे खणिबो। इहो साॼे हथ जो मसा थी वियो। ॿांह जो वरी खाॿे जो बि ईअं ई करिणो आहे। खाॿे हथ जी साॼे हथ जी 3 आङुरियूं खाॿे हथ जी 3 आङुरियुनि जे हेठियां रखी ठूठ ताईं खणी वञिणो। पोइ वरी साॼे हथ खे मोड़णो आहे, खाॿे हथ खे वरी आङूठे समेत हीअं आणणो आहे। पोइ हीअं आङुरियूं ऐं अंगूठे जो शहादत जी आङुर वटां हीअं कढी छॾिणो आहे। इहो मख थी वियो। चहिरे जो बि मख कबो, ॿाहुनि जो बि मख कबो। वज़ू जी नियत सां कबो त वज़ू थी वेंदो ऐं गुसुल जी नियत सां कबो त गुसुल थी वेंदो। जिस्म खे पाक करण जा 3 तरीक़ा। हिकिड़ो तरीक़ो आहे वुज़ू, हिकिड़ो तरीक़ो आहे गुसुल, हिकिड़ो तरीक़ो आहे तयम्मुम। वुज़ू अॻे बयानु कयोसीं, गुसुल अल्हम्दुलिल्लाह अॼु बयानु थी वियो, तयम्मुम बि अॼु बयानु थी वियो अल्लाह जे फज़ल सां। मूं ॿुधायो त अल्लाह तबारक व तआला मोहबत करे थो पियो पाक रहण वारनि खे। पाक असांखे जिस्म बि रखिणो आहे, पाक असांखे माल बि रखिणो आहे। ख़ाली जिस्म पाक हुजे, माल पाक न हुजे त इहो बानो अल्लाह खे महबूब कोन थींदो। दुरूद शरीफ़ पढ़ो, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मद। माल कीअं पलीत थींदो आहे? नंबर 1, धोखे सां माल पलीत थी वेंदो आहे। कारोबार में धोखो कजे, माल पलीत थी वेंदो। धोखा कई क़िस्म जा राइजनि असांजे माशरे जे अंदरि, सभु अव्हांखे ख़बर। एहतियात पहिरियों दर्जो ऐं अवल दर्जे में रखिणो आहे। धोखे ॿोखे खे विसारे छॾे माण्हू, माल खे पाक रखिणो आहे। त इमाम आज़म इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जे बारे में अचे थो पियो त हिकु दफ़े झुड़ियाली मौसम हुई, पंहिंजो साईं जन जो दुकानु हूंदो हुयो कपिड़े जो, कपिड़े जो दुकानु हूंदो हुयो। झुड़ियाली मौसम हुई, बंदि करे त दुकानु वञे पियो घर। माण्हुनि पुछियो साईं दुकानु छो बंदि कयो, अञा सिजु लथो ई कोन्हे। फरमाए झुड़ियाली मौसम आहे, थोरो अंधेरो थी वियो आहे। को दुकान ते सामान वठणु अचे, कपिड़ो वठणु ईंदो त हू शायदि थोरे रद्दी कपिड़े खे सुठो सम्झी वञे ऐं पोइ वरी उनखे वठी हलियो वञे, उनखे धोखो लॻी सघे थो। ऐं मां चाहियां थो पियो त कंहिंखे धोखो न लॻे। रोशनी हूंदी न त पोइ हर कोई सुञाणे वठंदो, हीउ सुठो कपिड़ो आहे, थोरो सदो कपिड़ो आहे, त पोइ हुन बग़ैर धोखे जे सामान वठी सघे थो। एतिरो एहतियात इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह रखंदो। इन ॻाल्हि मां अंदाज़ो लॻायो त बुज़ुर्ग केॾो एहतियात कंदो हो पंहिंजे सामान खे विकिणण में, हलाल कमाई खे हासिलु करण जे लाइ। इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह जे बारे में मौजूदु पढ़ो किताब जे अंदरि, शागिर्द खे चई वञ दाल वठी आ, शागिर्द वियो दाल वठनि। हिकिड़ो कुप्पो भरे, ऐं हिकिड़ो कुप्पो चऊं या प्यालो चऊं या चमचो चऊं, वॾो चमचो, केतिरे जो आहे? अबा हेतिरे जो आहे। दुकान वारे खां पुछे घणे जो आहे? हुन ॿुधाए हेतिरे जो आहे। फरमाए ॾियो। वठणु लॻो त साम्हूं दुकान वारो बीठो हुजे, उन चयो एतिरनि ई पैसनि में मां 2 प्याला ॾींदुसि या 2 कप ॾींदुसि या 2 चमचा ॾींदुसि। शागिर्द ख़ुशि थियो। साॻे ई पैसनि में जेकर थोरो वधीक मिले थो त छो न उन खां वठां। उन ॾे वठण जे लाइ वियो त हिन पहिरें चयो
इन साॻियनि ई पैसनि में मां तोखे 3 कप ॾींदुसि। हाणे त मुक़ाबिलो शुरू थी वियो। हिन जॾहिं 3 जो ऐलान कयो, हुन चयो मां 4 ॾींदुसि। पैसा साॻिया ई, मसलन 1 दिरहम में 4 कप या 4 प्याला या 4 चमच ॾींदुसि। वरी हुन जो 4 जो ऐलान कयो त हिन 5 जो ऐलान कयो, हिन 5 जो ऐलान कयो त हुन 6 जो ऐलान कयो, हुन 6 जो ऐलान कयो, हिन 7 जो ऐलान कयो। जॾहिं हिन 7 जो ऐलान कयो त चुप थी वियो। हिन चयो बाबा 1 दिरहम में या 1 दीनार में मां तोखे 7 कप या 7 प्याला या 7 चमचा ॾींदुसि, खणी वञ। ठीकु आहे, शागिर्द ॾाढो ख़ुशि थियो, वठी करे 7 प्याला हुयो। इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह जे साम्हूं वञी देगिड़ी पेश कई, साईं वठी आयो दाल। इमाम साहिबु हैरान थियो त असांजे हिन इलाइक़े में 1 दिरहम जे अंदरि 1 चमच मिले थो या कप मिले थो पियो, हीअ त तूं हेॾो सारो खणी आई। मां साईं सॼो वाक़ियो ॿुधायो, साईं मुक़ाबिलो थी पियो। इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह फरमायो, हिन में 1 कप मुंहिंजो आहे, बाक़ी वञी मोटाए अचीस। ॿिया मुक़ाबले जान ऐं मुक़ाबले जे लाइ मूंखे सूट नथो थिए त मां इहे खावां, वापसि करे अचीस। जॾहिं वापसि दुकान ते आयो त दुकान वारो बंदि हुजे। वरी वापसि आयो, शागिर्द जी ॿुधायो साईं दुकान बंदि थी वियो। इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह फरमाया, वञ बाज़ार में विकिण, बाज़ार में विकिण ऐं ऐलान कर त हिन में 1 प्यालो जेको आहे उहो अहमद बिन हंबल जो आहे, बाक़ी मुक़ाबले जो आहे, विकिणां थो पियो। विकिणी करे पोइ जेके पैसा ॾियनि सुभाणे हिन दुकानदार खे वापसि ॾिजां। मां हिनखे रखणु बि पसंदि नथो कयां पंहिंजे घर में। जॾहिं बाज़ार में ऐलान पियो करे त केरु वठण जे लाइ तयारु न हुजे। सॼो ॾींहुं फिरी शाम जो वापसि आयो, साईं केरु बि नथो वठे। फरमाए पोइ रखी जॾहिं सुभाणे वापसि दुकानदार खे मोटाए अचिजांइ, जीअं दुकानु खोलियो। तव्हां असांजे लाइ त इहो जाइज़ हुयो। अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह फरमायो त मुंहिंजे लाइ इहो जाइज़ कोन्हे। माल खे पाक रखणु घुरिजे, पाक खाधो खाइणु घुरिजे। ताबईन जे दौर जो हिकिड़ो वाक़ियो आहे, बाज़ किताबनि में लिखियलु आहे हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु जे दौर जो वाक़ियो आहे। बाज़ किताबनि में लिखियलु आहे न उहो हज़रत उमर जो वाक़ियो न आहे, ॿिए कंहिंजो माण्हू आहे, ॿियो को माण्हू आहे फ़ैसिलो करण वारो। हिकिड़े अलाह जे बहाने ज़मीन विकिती, कंहिं ॿिए अलाह जे बहाने खे उन ज़मीन वरिती, ॿिए वठण वारे ज़मीन वरिती। हाणे हुन में हर पियो हलाए त हुन में हिकिड़ी देगिड़ी ख़ज़ाने वारी निकिरी आई। देगिड़ी जो ख़ज़ानो जो निकिरी आयो त हिन ॾिसी परेशान थी वियो त हीअ कंहिंजी आहे। पोइ चई थी जंहिंखां मूं ज़मीन वरिती आहे हुनजी आहे। खणी देगिड़ी हुन जे दर ते पुॼी वियो। लख सलाम अथसि, अलाह जो कसम लख सलाम अथसि। ख़ज़ानो ज़मीन मां निकिरी आयो आहे, लिकाइणु घुरिजेसि, खणी वञणु घुरिजे। ज़मीन तुंहिंजी आहे, तुंहिंजे नसीब में निकिती आहे, खणी वञ न घर। चइबो न मुंहिंजी न आहे, मूं ज़मीन वरिती आहे, ख़ज़ानो थोरी वरितो आहे। दरवाज़ो अची मालिक जो, साबिक़ा मालिक जो खड़काई, अदा आहे तुंहिंजो सामान ते खण पंहिंजो। हुन चयो छो? हर पियो हलायां, हिकु देगिड़ी निकिरी आई। पोइ साबिक़ा मालिक जी इंसाफ़ ॾिसो ऐं हुनजी अदालत ॾिसो ऐं हुनजे हलाल खाइण जी तलब ॾिसो। फरमाए मूं तोखे ज़मीन विकिती त ज़मीन सां गॾु जेका हुन में शइ आहे त उहा बि तुंहिंजी, मां न वठंदुसि। हीअ चए पियो न मूं सिर्फ़ु ज़मीन वरिती, उनजो ख़ज़ानो कोन वरितो, लिहाज़ा मां न खणंदुसि। हीअ दर ते विड़ी पिया। उहो चए मुंहिंजी आहे, उहो तुंहिंजी आहे, उहो चए तुंहिंजी आहे, उहो चए तुंहिंजी आहे, तुंहिंजी। आसमान अहिड़ा माण्हू बि ॾिठा जो हिकिड़ो माण्हू चए थो हीअ ख़ज़ानो मुंहिंजो न आहे तुंहिंजो आहे, ॿियो चए थो न मुंहिंजो न आहे तुंहिंजो आहे। ऐं हिन दौर में असां ॾिसूं था पिया त हर कोई चए थो मुंहिंजो आहे, मुंहिंजो आहे। इहो वाक़ियो आहे हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु वटि फ़ैसिलो। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु परेशान थी वियो त हाणे हिननि में मां फ़ैसिलो कीअं कयां। ॿई इनकार आहिनि, मुंहिंजो न आहे, मुंहिंजो न आहे। पोइ हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु हिकिड़े खे पासे ते वठी, हुन खां हाल अहवाल वरितईं। हुन पंहिंजी ज़िंदगी सॼी खोले रखी। वरी ॿिए खां पासे ते वठी, वरी हुन खां हाल अहवाल वरितईं। उन पंहिंजी ज़िंदगी खोले रखी। ख़बर पई हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु खे त हिकिड़े जे घर में नौजवान पुटु आहे, उनजी शादी न आहे थियल, ॿिए जे घर में नौजवान न्याणी आहे, उनजी बि शादी न आहे थियल। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु फरमायो त हाणे फ़ैसिलो मां इहो थो कयां त तूं पंहिंजे पुट जी खे हिन जी धीअ सां निकाह कराए छॾ, शादी करे था छॾियूं, महर में इहो ख़ज़ानो हुननि खे ॾेई था छॾियूं।
पोइ हू ॿई ॼणा राज़ी थिया आहिनि, पोइ हुननि जो निकाह कयो ऐं महर में हुनखे ॾिनो वियो अता कयो। एतिरो एहतियात हूंदो माण्हुनि खे हराम खां बचण जो, हलाल जी तलब जो। माल खे धोखे खां पाक रखिणो आहे। नाजाइज़ ज़रिए सां जेकॾहिं माल अची वियो त माल पलीत थी वियो। नंबर 2, माल खे पाक करण जो ॿियो तरीक़ो ज़कात अदा कनि। हराम माल जी ज़कात न थींदी। जेकॾहिं केरु माण्हू हराम जे ज़रिए सां कमाए थो पियो ऐं पोइ वरी हुनजी ज़कात कढे थो, इहो गुनाहगार थींदो। बल्कि बाज़ अलाह वारनि इहो बि लिखियो आहे त इहो माण्हू इस्लाम मां ई ख़ारिज थी वेंदो। हराम शइ खे अलाह जे नाले ते ज़कात तौरु कढे थो पियो, इहो इन जो ईमान जे वञण जो ख़दशो आहे। इन करे हराम जी ज़कात न निकिरे। हराम ईअं ॾेई छॾिजे बसि कंहिंखे बग़ैर सवाब जी नियत सां। ज़कात बकात हुनजी न आहे। हलाल पैसो आहे, हाणे हुनजी ज़कात नथो कढे, इहो बि हराम थी वियो, अंदरि पलीत थी वियो, ख़राबु थी वियो। इलाही माण्हू चवंदा आहिनि साईं असांजे माल में बरकत न आहे। हलाल कमायूं था पिया, कमायो हलाल था, बरकत इन करे कोन्हे जो तव्हां हुनजी ज़कात अदा कोन था कयो। इनखे बरकत जो हिकिड़ो ज़रियो ज़कात अदा करण बि आहे। पाक करण जो हिकिड़ो ज़रियो ज़कात अदा करण बि आहे। हलाल बलाइण जो ज़रियो ज़कात अदा करण बि आहे। ज़कात अदा ई कोन था कयूं असां। इहो अंदरूनी खाना ज़ाहिर में असांखे हलाल नज़र थो अचे, अंदरि में पलीत आहे, हराम आहे, ख़राबु आहे, गंदो आहे। इन करे ज़कात जी माना आहे पाक करणु। ज़कात लफ़्ज़ जी माना आहे पाक करणु। त माल खे पाक करणु, साफ़ करण जो हिकिड़ो तरीक़ो इहो आहे त माण्हू ज़कात अदा करे। अच्छा, असां हिन दौर जे अंदरि तव्हां ऐं असांजे अंदरि हिकिड़ी सिफ़त आहे, अलाह साईं असां मां उहा सिफ़त कढे। उहा सिफ़त इहा आहे त असां चवंदासीं माल घणो हुजे। असां ईअं कोन चवंदासीं माल में बरकत हुजे। अलाए पुराणे दौर में माण्हू चवंदा अलाह साईं माल में बरकत अता फ़रमा। हिन दौर में माण्हू चवंदा अलाह साईं माल जी कसरत अता फ़रमा। कसरत मतिलबु न हुजे, बरकत मतिलबु हुजे। बरकत हूंदी न त जेकॾहिं असांजी 30,000 20,000 पघार हूंदी न त महीने जो ख़र्चु सही नमूने हली वेंदो। बरकत न हूंदी, ₹1,00,000 पघार हूंदी त बि महीनो पूरो कोन थींदो। छा आहे जो बरकत चइबो ई हुनखे आहे त असांजूं सभु ज़रूरियात बि पूरी थी वञनि, असांजूं हाजतूं बि पूरी थी वञनि। इनखे चइबो बरकत। पोइ 10,000 मथे, 20,000 मथे, 30,000 मथे। ऐं हिकिड़ो माण्हू ₹1,00,000 कमाए थो, ₹1.5 रुपयो, ₹2,00,000 हुनजी पघार आहे, पोइ बि घर जा ख़र्चा पूरा नथा थियनि। ऐं आहिनि माण्हू अहिड़ा रहनि नथा जेके, हिकिड़ो माण्हू मूंखे अची चवणु लॻो 65,700 फलां हेतिरा रुपया मुंहिंजी पघार आहे, पर मुंहिंजो ख़र्चो नथो थिए हैदराबाद में। मां हितां लॾे थो वञा ॻोठु, उते मां गुज़ारो करे वेंदुसि। हैदराबाद छॾे हलियो वियो 65,000 रुपये में। ऐं केतिरा ई ग़रीब गुरबा आहिनि जेके 20,000 में, 15,000 में, 10,000 में हुनजो घर हले थो पियो, हैदराबाद में रहनि था पिया। ऐं हुनजे मथां रुपए जो कर्ज़ो कोन्हे, टके जो कर्ज़ो कोन्हे। छा आहे? इनखे चइबो आहे बरकत। ऐं ₹1,00,000 पघार हुजे, पोइ बि कर्ज़ी हुजे, घर में बीमारियूं हुजनि ऐं परेशानियूं हुजनि ऐं लख में पूरत बि नथी थिए, महीने जो सामान पूरो नथो थिए, इनखे चइबो आहे कसरत आहे पर बरकत न आहे। इन करे बरकत घुरबी, कसरत न घुरबी अलाह तबारक व तआला खां। हिकिड़ो ॿियो बि कमु करणु घुरिजे जेको असां में अलाह तव्हां असां सभिनी खे महफ़ूज़ फ़रमाए। कॾहिं बि तंगी थींदी आहे न, पोइ झटपट ॿिए जे हथां अॻियां हथु फैलाईंदा आहियूं। थोरो सब्र कजे, थोरो सब्र। इब्राहिम बिन इदम रहमतुल्लाह, मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह खां कंहिं अची पुछियो, इब्राहिम बिन इदम रहमतुल्लाह अलैह खां कंहिं अची पुछियो, ॾे ख़बर तुंहिंजो हाल कीअं थो गुज़रे? चवणु लॻो जेकॾहिं मिले थो त शुक्र अदा कयां थो, नथो मिले त सब्र थो कयां। इब्राहिम बिन इदम रहमतुल्लाह अलैह फरमाए मिले थो त शुक्र थो अदा कयां, नथो मिले त सब्र थो कयां। जंहिं सुवालु कयोसि न चयो पोइ तो में कुते बलख जे कुते में को फ़र्क़ु न आहे। उनखे मिलंदो न त उहो शुक्र अदा कंदो, न मिलंदो सब्र कंदो, विढ़ंदो थोरी। त इब्राहिम बिन इदम रहमतुल्लाह अलैह परेशान थी वियो, छा करणु घुरिजे? फरमाए जेकॾहिं तोखे मिले त तूं उन ते सदको कर, उनखे सदको कर। जेकॾहिं नथो मिले त उन ते शुक्र कर। इहा इंसान जी सिफ़त आहे। कुते खे मिलंदो त उहो शुक्र अदा कंदो, न मिलंदुसि त सब्र कंदो। चई इहा कुते जी सिफ़त आहे। इंसान जी सिफ़त इहा आहे त उनखे मिले त अलाह जे राह में ॾे, नथो मिले त उन ते शुक्र अदा करे। अलाह तुंहिंजी महिरबानियूं तो न ॾिनो आहे, ऐं न ॾिनो अथई त माण्हू घणनि गुनाहनि खां बचे थो पियो। पैसो बि त गुनाहनि जो हिकिड़ो सबबु आहे। पैसो ग़फ़लत में वञण जो हिकिड़ो सबबु आहे। पैसो असांजे लाइ इबादत खां परे थियण जो हिकिड़ो सबबु आहे।
इलाही माण्हू 5 वक़्त नमाज़ पढ़नि था पिया पर उनखे नमाज़ में लज़त महसूसु कोन थी थिए, सजदे में सुरूर कोन थो अचे। बोले साहब जल्दी नमाज़ पढ़ा, जान छॾा, मथे में सूर थो थिए। सभु कुझु आहे, लज़त महसूसु नथी थिए। पैसो बि आहे, पोइ बि लज़त महसूसु नथी थिए। वजह छा आहे? पैसे जे करे थिए थो। त अल्लाह तबारक व तआला कॾहिं कॾहिं तंगी ॾे न त उन ते बि शुक्र अदा कजे, अल्लाह तूं शुक्र अदा कयो। अच्छा, पोइ जेकॾहिं तंगी अचे थी पई, अल्लाह जो शुक्र अदा कंदो, अल्लाह जो वरी दरवाज़ा खोलींदो। हिकिड़ो वाक़ियो ॿुधाए, दुआ कोन थो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईद वारे ॾींहं ते ईद नमाज़ पढ़ण जे लाइ निकिरनि पिया त बीबी ज़ोजा मोहतरमा फरमायो, साईं खाइण जे लाइ कुझु कोन्हे, अॼु ईद जो ॾींहुं आहे, यतीम मिसकिन ग़रीब दरवाज़े ते ईंदा नमाज़ खां बाद में, छा ॾींदासीं, छा खाराईंदासीं उन्हनि खे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पोइ हिते ॾिसणु फरमायो त मूं वटि त कुझु बि कोन्हे। फरमायो साईं पोइ जेकॾहिं अचनि फ़क़ीर त पोइ छा कयूं? फरमायो मूं वटि त कुझु बि कोन्हे। ईअं फरमायो साईं जन हलिया। नमाज़ पढ़ियूं, नमाज़ पढ़ी वापसि अचनि, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर मुबारक ते रश लॻी पई हुजे ग़रीबनि जी, ऐं को गिहु पिया खयो वञनि, माखी पिया वठियो वञनि, कणिक अटो पियो मिले। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हैरान थी विया त अचां पियो नमाज़ ते त घर वारा चवनि पिया त कुझु बि कोन्हे खाइण जे लाइ। हाणे लाइन लॻी पई आहे, सामान पिया खयो वञनि, राशन पियो मिले। साईं जल्दी जल्दी घर आया। फरमायो किथां आयो आहे? ॿुधायो साईं उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन हेॾा उठ भरे करे सामान असांजे घर में मोकिलियो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त पोइ कुझु रखो, ॿियनि घर वारनि खे बि ॾींदासीं। त हुन घरवारी फरमायो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ोजा मोहतरमा फरमायो, साईं जेतिरा उठ मुंहिंजे घर मोकिलिया अथनि, एतिरा ई उठ तव्हांजी हर हिकु घरवारी जे घर में मोकिलिया अथनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सवाल न कयो, ऐलान न फरमायो त मुंहिंजे घर में कुझु बि कोन्हे। कंहिंखे फरमायो न तूं ॾेई त अलाए छा छा थी वञे। उलमा किराम हिते लिखियो त जेकॾहिं थोरो सब्र कजे, बर्दाश्त कजे न, अल्लाह तबारक व तआला पोइ दरवाज़ा खोलींदो पंहिंजे रिज़्क़ जा। पोइ एॾा रिज़्क़ जा दरवाज़ा खोलींदो जे साॻिया माण्हू जेके तव्हां जिन जे अॻियां हथु नथा टंगाइण पसंदि कयो, उहे माण्हू पाण ई तव्हांजे दर ते अची ॾेई वेंदा तव्हांखे। अल्लाह सां हुनजी दिलनि में विझंदो त मुंहिंजे बाने जे वञ हुनजी मदद कर। त अल्लाह तबारक व तआला असांखे असांजे जिस्म खे पाक रखण जी बि तौफ़ीक़ अता फ़रमाए, असांखे पंहिंजे माल बि पाक रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह का दुआ अला ईमान जी ज़िंदगी ईमान ते मौत नसीब फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जिन साथियों सुन्नत न पढ़े सुनो।